नौशर ऑफ रोड डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो, एसएसपी नौशर ऑफ रोज आर कैप्टन सदाम हुसैन खास के लेडी एसपी मोरो यार मोहम्मद रिन अवामी शिकायतन जो सख्ती सां नोटिस वठन दे एसएचओ नवा जतोई नसरुल्लाह जावरी के हुक्म दिनो त स्कूल जे टाइम ते कुछ अबोश नौजवान स्कूल जी नियाणियुनि खे तंग कनि था, उन्हनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। एसएचओ नवा जतोई नसरुल्लाह जावरी दर्स रोड मोरो गर्ल्स कॉलेज साम्हूं पुलिस जे जवाननि साण करे स्कूल जी मोकल टाइम ते कुछ अबोश नौजवाननि खे गिरफ्तार करे हुकुम जो है जेके सिविल सोसाइटी जा माण्हुनि या शिकायत की आहे त स्कूल टाइम ते जेके नियाणियूं हितां निकिरनि थियूं उन्हनि खे कुझु ओबाश माण्हू तंग कंदा, अहिड़े क़िस्म जी शिकायतूं पहुचनि असांजे आला ऑफिसरनि वटि। त उन वारे खां एसपी नवां जो आहियां बाबर साहब जन जे हुकुम ते हिते पहुतो आहियां, बाबर साहब जो स्टाफ मोबाइल वग़ैरह खणी जेके सस्पेक्टेड माण्हू आहिनि जेके नियाणियुनि खे ओबाश क़िस्म जा माण्हू तंग था कनि या उनखे वाच था कनि, उनजे ख़िलाफ़ असां क्रेक डाउन हिकिड़ो कंदा आहियूं। जेको आहे जेके असांखे माण्हू हथाया उनजे ख़िलाफ़ असां जेको आहे सेक्शन 188 PPC तर्फ़ खिलाफ़ एफआईआर दाख़िल कंदासीं ऐं उनखे वार्निंग बि ॾींदासीं तव्हां आईंदा हिते ओबाश क़िस्म जा छोकिरा हिते ऐं नियाणियुनि जे हिसाब सां हिते न बीहनि, जीअं सभिनी ग़रीबनि मिसकिननि जूं नियाणियूं ऐं इज़तदार नियाणियूं चारियूं पंहिंजे अमन सां पंहिंजे घर वञनि। जेको आहे इहो ई मक़सदु आहे। इन सिलसिले में असांजो अॼु खां इहो क्रेक डाउन शुरू आहे ओबाश माण्हुनि जे पास। कह रहे हैं